करमपुर लग दोदाकी वारे इलाइक़े करमपुर जे ॻोठ मीर इक़बाल अहमद ख़ान बिजाणी रहवासी मच्छी जे ठेकेदार ग़ुलाम नबी मीराणी जे मच्छी जे फार्म में नामालूम जवाबदार ज़हर मिलाए मच्छी मारे फ़रार थी विया। इतला ते करमपुर पुलिस SHO करमपुर अली नवाज़ चाचड़ की अॻवानी में वाक़े वारे हंधि पहुती पुलिस जाइ वारदात जो मुआइनो करे वधीक जांच शुरू करे ॾिनी आहे। पुलिस जो चवणु हो त वाक़े की जांच कयूं पिया, मुलविस जवाबदारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी। ॿिए तरफ़ मच्छी फार्म के ठेकेदारनि ग़ुलाम नबी मीराणी, हज़ूर बख्श मीराणी, भूरो मीराणी, नूर हसन मीराणी ऐं ॿियनि मीडिया अॻियां दाईंदे एहतजाज कंदे चयो त हाकिम पुट ईसो मीराणी, वहीद पुट हाकिम मीराणी, परवेज़ पुट चंडू मीराणी, रमज़ान उर्फ़ काइम पुट इब्राहिम मीराणी, अलादीनो पुट इब्राहिम मीराणी पंहिंजे साथियुनि सां गॾिजी असांजे मच्छी जे फार्म में ज़हर मिलाए असांजी मच्छी मारे असांजे लखें रुपए जो नुक़सान करे फ़रार थी विया आहिनि। वस वारा वाक़े जो नोटिस वठी असांखे तहफ़्फ़ुज़ ऐं इंसाफ़ फ़राहम कनि। ॿिए तरफ़ मुतासिर मीराणी बिरादरी जे मुज़ाहिरीन जो वधीक छा चवणु हो, अचो त उन्हनि जी ज़बानी ॿुधूं था। पुट ईसे जो, वहीद पुट हाकिम जो, परवेज़ पुट चंड जो, उन खां बाद रमज़ान पुट बिराहिम जो, अल्लाह ॾिनो पुट बिराहिम जो, मलाह दाइम इहो पुट बिराहिम जो। इहे 6 ॼणा मां सुञाता अथमि। मां पाण वेठो हुअमि, सौ काम ते आया, मां हकलाइन मां भॼी ॿेले हुअमि, पोइ अची ज़हर विझी विया हलिया। कलाक पोइ आयुमि त मच्छी मरे पई। घणो नुक़सान थियो? नुक़सान से 50 लख जो नुक़सान आहे साईं, 50 लख जो नुक़सान आहे। छा अपील कंदो असांजी अपील आहे या त असांजी मालिकी करण, असां मुआवज़ो मिली वञे, बेगुनाह असांजो अची नुक़सान कयो अथनि। मां भॼी वियो न त मूंखे त मारे न हा न, मुंहिंजा बचा मारिया आहिनि, मच्छी मारिया आहिनि, ॿिज ज़हर विझी मारिया आहिनि मच्छी। असांजो गुज़ारो बचनि जो गुज़ारो असांजो।